शाह रिसाले में खुश आमदीद। अस्सलाम वालेकुम। तमाम दोस्तन के अर्ज़ है कि असांजे चैनल के लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कंदा। चनेसर सी चाक मथां का मुंद करे, जान मूं पो परवड़ियो त ही न माणी माग, डमरियो डहाग सघो ॾई सुहागणी। चनेसर सी चाव मथां का मुंद करे, कांध कोहीं जो न वणी गेरब ऐं गाव, जे थड़ी थोरड़िया त दोस दसाए दासड़ो। सभेई सुहागणियूं सभिनी मुंहुं जहिड़ाव, सभु कंहिं भांयो पाण खे त ईंदो मुंहुं ॻर्राव, पेठो तन दराव जे पसे पाण लॼायूं। ओगण करे अपार तो दर आयस दासड़ा, जीअं तूं रुसण संदियूं रूह में, तीअं मूं भेणी नाह भतार, साईं लॻ सतार मेट मदायूं मुंहिंजियूं। जे मूं मोढ़ी मत त तूं पाण सुञाणज सुपरीं, असुल ओईं जा ए बढकी तूं उत, ए पर तुंहिंजे पत जीअं वलियूं ढकी वल्हा। कूड़ियुनि तुंहिंजूं कामणियूं तूं कूड़ियुनि संदो कांध, मूंखे छॾम दासड़ा त वञा न वण आंद, मूं ॻिचीअ में पांद तो चनेसर हथ में।